नाज़रीन, शुजाबाद वासिन पेट्रोल अघनि में वाध वापस वठण जो मुतालबो करे छॾियो आहे। वधीक तफ़सीला पेश आहे फराज़ अली गोरचाणी जी हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी हुकूमत गलत पॉलिसियुनि सबबि जेको पेट्रोल जो अघु आहे उहा ॾींहं ॾींहं आसमान सां ॻाल्हियूं करे रहियो आहे। अचो त हिते जा जेके शहरी आहिनि उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं कि हिन पेट्रोल बाबति वधीक हुननि जो छा चवणु आहे। ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे महांगाई ते आवाम जेका कंट्रोल करण में बिल्कुलु नाकाम वई आहे। जीअं इमरान ख़ान साहब चयो त असीं महांगाई खे कंट्रोल कंदासीं, ग़रीब आवाम खे जेको असीं मकान ॾींदासीं, घर ॾींदासीं या के सहूलियतूं ॾींदासीं, नौकरियूं ॾींदासीं, पर हर हिसाब सां इमरान ख़ान बिल्कुलु नाकाम पियो वञे। पेट्रोल जो अघु बि जेको हर 15 ॾींहं महीने ते 15 ॾींहं वधाए छॾनि। जेको बि खाइण पीअण जूं जेके रोज़मर्रा जूं शयूं आहिनि उहे बि ग़रीब आवाम खां तमामु घणियूं ॾुखियूं थियूं आहिनि। असीं गवर्नमेंट आला इदारनि सां अपील कंदा आहियूं, महिरबानी करे महंगाई ते कंट्रोल कयो वञे। साईं, जेको पेट्रोल महांगो थियो आहे, जेको तेल महांगो थियो आहे, इन खां ग़रीब आवाम खे तमामु घणी मुश्किलात थिए पई। जेके आउटबैक करनि पिया मीरपुर खां मीरवा ताईं, उन्हनि खे तमामु जेको ॾुखियाई बि थिए। जेको ग़रीब आवाम जेको रक्षन थिए, गाॾियुनि ते अचे वञे पियो या को डिलीवरी केस आहिनि या कुझु बि आहे, हू त नथो इन तेल में अफोर्ड करे सघे। ऐं ॾींहों ॾींहुं जेको इज़ाफ़ो थिए थो उन जी वजह सां हर शइ जेको महांगी थी वञे थी। खाधे पीते जी आहे, सब्जियूं आहिनि ऐं जेको बि गैस आहे, अहिड़ी शयूं बि चढ़ियो वञनि त ग़रीब आवाम तमामु घणो मुश्किलात में आहे। ऐं हुकूमत खां इहो ई मुतालबो आहे त महिरबानी करे तव्हां जेको आहे तेल ऐं गैस में जेको आवाम खे रिलीफ ॾियो। ॾाढी परेशानी थी रही आहे। अटो एॾो महांगो थी वियो आहे, 75 रुपया किलो थी वियो आहे ऐं असांजी सिलाई जा रेट उहे ई आहिनि। पेट्रोल महांगो थी वियो, पेट्रोल जे करे सभु शयूं वधी वियूं आहिनि। दाल चाहे सब्जियूं थी वियूं, दालूं थी वियूं या ॿियो को गिहु थी वियो, गिहु 450 के वञी पुॻो आहे। ग़रीब माण्हू किथां था पूरी करियूं, ॾाढा परेशान आहियूं। बसि कोई इमरान ख़ान कुझु न करे, सिर्फ़ु सस्ताई करे छॾे, असांखे ॿियो कुझु कोन थो खपे। कैमरामैन आबिद गोरचानी सां गॾु फराज़ अली गोरचानी, धरती टीवी, शुजाबाद।